नवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं संझा सैयद आया बिशारत सुमरो नजर विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। FIA खे इख्तियार ॾिनो आहे त डॉलर्स होल्डर्स ख़िलाफ़ क्रैकडाउन करे कुझु माण्हुनि खे FIA खंयो आहे। इमरान ख़ान पंहिंजे माण्हुनि ख़िलाफ़ को बि फ़ैसिलो न कंदो। इएं न थिए जो नवाज़ शरीफ़ वारी सूरतहाल पैदा थी वञे। वज़ीर आज़म वाज़े कयो आहे त कंहिंखे बख़्श न कयो वेंदो। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं जाली सुञाणप कार्ड ठाहिण में मुलविस 130 ऑफिसरनि खे हटायो वियो आहे। माज़ी में ग़लत मुआशी पॉलिसियूं अख़्तियार कयूं वयूं। चीन हेठे तबिके खे मथे आणण लाइ क़दम खंया। असांजो सिस्टम ई अशराफिया लाइ ठहियलु आहे। भारत में हिन वक़्तु पेट्रोल ऐं डीज़ल जूं क़ीमतूं ॿीड़ियूं आहिनि। शौकत तरीन ऐं संदसि टीम खे वाधायूं ॾियां थो। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब। दहशतगर्दनि जो उत्तर वज़ीरिस्तान में चेक पोस्ट ते हमलो फायरिंग जी ॾेवट दौरान अहलकार मोहम्मद आमिर इक़बाल शहीद थी वियो। ISPR मूजिबि इलाइक़े में दहशतगर्दनि जे ख़ात्मे लाइ क्लीयरेंस ऑपरेशन जारी। सुप्रीम कोर्ट नैब चेयरमैन ख़िलाफ़ तौहीन अदालत जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। नैब चेयरमैन ख़िलाफ़ मौजूदा दरख़्वास्त ते तौहीन अदालत जो हुकुम जारी नथा करे सघूं। नैब चेयरमैन ख़िलाफ़ तौहीन अदालत वारी अपील ॿुधण जोगी न आहे। अदालत जा ॿुधणी दौरान रिमार्क्स। खुसरो बख्तियार ख़िलाफ़ जांच न करण ते नैब चेयरमैन ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कराई वई हुई। पिंडोरा ते ढंढोरो पिटींदड़नि पाण खे साफ़ करणु शुरू कयो आहे। शरीफ़ कुटुंब ऐं पैरोकार आलमी सतह ते मुल्क खे बदनाम पिया कनि। सिंध असेंबली में मुखालिफ़ धुर जे अॻवान हलीम आदिल शेख जो बयान चवे थो वज़ीर आज़म साबित कयो हो हिकु ईमानदार माण्हू आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां मामले जी जांच करणु हिकु सुठो सोण आहे। मुल्क में क़ातिल कोरोना वायरस जा मामला जारी। वायरस पिगे वधीक 27 मरीज़ फौत। 24 कलाकनि दौरान 1490 नवां केस रिपोर्ट। मजमूई केसनि जो अंगु 12,51,348 थी वियो। हेल ताईं 11,77,249 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। डेरा मुराद जमाली वेझो ॻोठ मीर जान मोहम्मद में काहे इल्ज़ाम हेठि जवाबदार पंहिंजी ज़ाल नौजवान खे क़त्ल करे छॾियो। जवाबदार असलम कुहाड़नि जा वार करे पंहिंजी ज़ाल सुभाना ऐं नौजवान सदर जमाली खे क़त्ल कयो। हब में खुज़दार वेझो अणॼातल हथियारबंदी फायरिंग में डॉक्टर शेर मोहम्मद शेख मारिजी वियो। ठुल अनाज मंडी में हथियारबंदी फायरिंग नौजवान क़त्ल हिकु ज़ख़्मी। गोली लॻण सबबि अली हसन बंगलाणी मौक़े ते ई क़त्ल थी वियो। जवाबदार फरार। गौसपुर वेझो ॻोठ अली बख्श ओगाई में चाचे हथां भाइटो क़त्ल। कोयटा में सिबी वेझो ॿिनि धुरियुनि में मामूली ॻाल्हि तां झेड़ो ॿ ॼणा मारिजी विया। पुलिस वाक़े वारनि पहुची लाश खणाए सिबी अस्पताल मुंतक़िल कया। शिकारपुर में 60 किलो गुटको हथ अचण ते पिंडवारनि खे 1 साल कैद ऐं 2 लख रुपया ॾंड जी सज़ा। अदालत ॾोहारी मोहम्मद हसन ऐं मोहम्मद ख़ान ब्रोही खे सज़ा ॿुधाई। मेहर में चोरी जो केस साबित थियण ते 4 जवाबदारनि खे 2.5 साल कैद जी सज़ा। अदालत मोबाइल जी दुकान में लॻल धाड़े में मुलविस जवाबदारनि नईम सोहेल बाबर ऐं उमर पीरज़ादा खे सज़ा ॿुधाई। पने आकिल मां 20 ॾींहं अॻु अगवा थियल नौजवान फिदा हुसैन सुमरो कचे जे गदपुर वारे इलाइक़े मां बाज़ियाब। वारसनि में ख़ुशी जी लहर। हैदराबाद में एसएच जो पुट ऐं संदसि दोस्त बदमाशी ते लही आया। गार्ड ते तशद्दुद कयो। गुलशन ज़ील पार्क में झड़ती वठण तां पुलिस अमलदार जो पुट गार्ड मथां ॾमरजी पियो। हथियारबंद बासरनि जो ग़रीब गार्ड ते तशद्दुद कयो वियो। DIG ऐं SSP समेत कंहिं बि वाक़े जो नोटिस न वरितो। उमरकोट में गुज़िरियल 2 हफ़्तनि में डेंगू बुखार जा 9 केस रिपोर्ट। शहर ऐं भरपासनि वारनि इलाइक़नि में डेंगू बुखार जा केस तेज़ीअ सां वधण लॻा। डेंगू बुखार में वरतल मरीज़नि में औरतूं ऐं ॿार शामिल। ऐं गौसपुर वेझो ॻोठ मारक भरियो में उरड़ी बिघे वधीक हिकु नींगरी फौतनि जो अंग वधी 3 थी वियो। सिहत खाते पारां उरड़ी जहिड़े
मर्ज़ जी रोकथाम लाइ के बि जोगा उपाउ न वरिता विया।